बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी प्रेजेंट टू बी टेंस के बारे में पढ़ंदासूं। प्रेजेंट टू बी टेंस सच अ फॉर्म ऑफ वर्ब व्हिच शोज स्टेट और एक्जिस्टेंस ऑफ एनिमेट और इनएनिमेट इन करंट टाइम दैट इज कॉल्ड प्रेजेंट टू बी टेंस। फेल जी एडी सूरत जेका हलंदड़ वक्त में कहीं जानदार या बेजान शय जी हालत या मौजूदगी के ज़ाहिर करे तो उनके ज़मान हाल हुजण चइबो आहे। दोस्त हिन जेको ज़मान में कहीं भी किस्म जो को एक्शन वगैरह जेको न थींदो आहे, हिन में जेको आहे जानदार या गैर जानदार शय जी जेको हालत या मौजूदगी के जेको ज़मान हलंदड़ वक्त में ज़ाहिर कयो वेंदो आहे। अचो त असां पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। जैसा डेफिनेशन में लिखा है सच ए फॉर्म ऑफ वर्ब व्हिच शोज स्टेट और एक्जिस्टेंस ऑफ एनिमेट और इनएनिमेट इन करंट टाइम दैट इज कॉल्ड प्रेजेंट टू बी टेंस। फेल जी एडी सूरत जेका हलंदड़ वक्त में कहीं जानदार या बेजान शय जी हालत या मौजूदगी हलंदड़ वक्त में ज़ाहिर करे तंहिंखे ज़मान हाल हुजण चइबो आहे। असां उनखां बाद में जेको मिसाल लिखिया आहिनि, असां मिसाल भी जेको स्टेट जा मिसाल धार लिखिया आहिनि, असां एक्जिस्टेंस मौजूदगी जा जेका मिसाल आहिनि उहे धार लिखिया आहिनि। हाणे चवण जो मक़सदु आहे त असां जेकॾहिं पंहिंजो फर्स्ट एग्जाम्पल ॾिसूं था त असां में लिखियो आहे ही इज़ अ क्लेवर स्टूडेंट। हू हिकु होशियार शागिर्द आहे। त हाणे हिते जेको आहे असांजे जुमले में जेको ही खां बाद में इज़ आहे, इहो असांजो टू बी जो फेल आहे जेको असांखे जेको आहे ही जी जेको आहे स्टेट ॿुधाए थो त हू हिकिड़ो होशियार शागिर्द आहे। उनखां बाद में असांजो ॿियो जुमलो आहे जंहिंमें लिखियलु आहे आई एम अ टीचर, मां हिकु उस्ताद आहियां। त इन में जेको आहे असांजो एम जेको आहे उहो टू बी जो फेल आहे जेको एज जेको आहे हालत जे बारे में ॿुधाए थो त एज जेको आहे हिकु टीचर उस्ताद आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिते असांजो इज़ आहे या एम आहे, इहो इज़ अ स्टेटिव वर्ब इस्तेमालु थी असां कंहिं शइ जी स्टेट ॿुधाए रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त इज़ एम आर जेको आहे इन जुमले जेको आहे ज़मान जा टू बी जा फेल आहिनि ऐं इहे जेका आहिनि ज़मान हाल जेकॾहिं असां प्रेजेंट इंडिफिनिट टेंस पढ़ूं था त उन में इहे जेको आहे सॉरी असां जेकॾहिं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस पढ़ूं था त उन में इहे जेका इज़ एम आर एज़ अ हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदा आहिनि ऐं इन खां बाद में जेको आहे मेन वर्ब हूंदो आहे। लेकिन हिते जेको आहे इहो सिर्फ़ु जेको आहे इज़ एम आर जेको आहे इहो टू बी जा फेल तौरु इस्तेमालु थी रहिया आहिनि। माना फाइल ये फाइल ऐं जेको आहे उन जे जंहिंखे चइजे खणी स्टेट जो पाण में जेको आहे उनखे जेको आहे लिंक करे रहिया आहिनि। असां जुमलो लिखियल आहे आई एम अ टीचर, हिते आई जेको आहे उहो प्रोनाउन आहे, सब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे। टीचर जेको आहे उहो नाउन आहे जेको सब्जेक्ट कंप्लीमेंट जो कमु करे रहियो आहे। त हिते जेको एम आहे उहो सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट सब्जेक्ट ऐं टीचर के जेको आहे पाण में लिंक करे रहियो आहे ऐं ॿुधाए रहियो आहे आई जेको आहे उहो छा आहे टीचर ऐं टीचर केरु आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त एम जेको आहे या एज़ या आर जेको आहे टू बी जा फेल बि आहिनि। इहे हेल्पिंग वर्ब बि तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। असांखे स्टेटिव वर्ब बि चवंदा आहियूं ऐं उन सां गॾु असांखे लिंकिंग वर्ब बि चवंदा आहियूं छाकाणि त इहे सब्जेक्ट ऐं उन जेको ऑब्जेक्ट्स आहे या उन जेको आहे त जेको कम सब्जेक्ट कंप्लीमेंट हूंदो आहे उन जो जेको आहे पाण में इहो लिंक कंदा आहियूं, पाण में जेको उनखे ॻंढीनि था, इन जे करे असांखे लिंकिंग वर्ब बि चवंदा आहियूं। उनखां बाद में शी इज़ अ नाइस वुमन, हू हिकु बहितरीन औरत आहे। त हिते इज़ जेको आहे उहो शी जी जेको आहे स्टेट ॿुधाए रहियो आहे त उहो जेको आहे हिकिड़ी बहितरीन औरत आहे। उनखां बाद में यू आर अ गुड टीचर, हिते आर जेको आहे टू बी जो फेल आहे जेको यू जी स्टेट ॿुधाए रहियो आहे त हू सुठो डॉक्टर ऐं तूं सुठो डॉक्टर आहीं। उनखां बाद ही इज़ इल पर्सन, ही इज़ अ इल पर्सन, हिते ही जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे ऐं इज़ असांजो टू बी जो फेल आहे जेको ही जी जेको आहे स्टेट ॿुधाए रहियो आहे त उहो हिकु बीमार माण्हू आहे। दोस्तों असांजा जेका इहे मिसाल हुया इन्हनि में असां जेको आहे जानदार या गैर जानदार जी जेको आहे हालत जे बारे में पढ़ियोसीं। हाणे असां जेको आहे एक्जिस्टेंस हाणे जेको आहे इन जुमलनि में असां जेको आहे मौजूदगी के बारे में पढ़ना। जी स्टूडेंट्स आर इन द क्लास, हाणे हिते जेको आहे आर जेको टू बी जो फेल आहे ऐं जेको आहे स्टूडेंट्स जेको आहे मौजूदगी के वो क्लास में शो करे रहियो आहे, ज़ाहिर करे रहियो आहे जेका शागिर्द आहिनि उहे क्लास में मौजूद आहिनि। उनखां बाद में असांजो जुमलो आहे गर्ल्स आर इन द स्कूल लाइब्रेरी, छोकिरियूं जेके आहिनि स्कूल जी लाइब्रेरी में आहिनि। हिते बि आर असांजो जेको आहे उहो स्टेटिव वर्ब आहे, लिंकिंग वर्ब आहे जेको असांखे टू बी जो फेल आहे जेको असांखे जेको आहे छोकिरियुनि जी मौजूदगी के लाइब्रेरी स्कूल लाइब्रेरी में शो करे रहियो आहे। उनखां बाद में आई एम इन द ऑफिस, मां ऑफिस में आहियां। हिते एम बी असांजो टू बी जो फेल आहे जेको आई जी जेको आहे मौजूदगी के हिते ज़ाहिर करे रहियो आहे इन द ऑफिस।
उनका बाद में दे आर इन द पार्क, उहे पार्क में आहिनि। इते आर असां जेको टू बी जो फेल आहे जेको दे जी मौजूदगी पार्क में शो करे रहियो आहे। उनका बाद शी इज इन द किचन, हुआ बोरजी खाने में आहे। इते इज जेको टू बी जो फेल आहे जेको शी जी एग्जिस्टेंस जे बारे में ॿुधायो त उहा किचन में मौजूद है। चवण जो मकसद है त हिन जुमला जेको आहे ज़मान में असां जेको आहे कंहिं बि जानदार या बेजान शइ जी हालत या मौजूदगी के जेको आहे असां ज़मान हाल में ज़ाहिर कंदा आहियूं। उनखां बाद में हिन ज़मान में को एक्शन वग़ैरह न थींदो आहे। ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां इन जुमलनि खे ताक़ीदी जुमलो बणाइणु चाहियूं था त पोइ असां इज़ एम ऐं आर खां बाद में रियली लव जो इज़ाफ़ो कंदा आहियूं, जंहिंसां असांजो जुमलो जेको आहे उहो ताक़ीदी जुमलो बणिजी वेंदो आहे। जीअं असां पहिरियों सेंटेंस आहे ही इज़ अ क्लेवर स्टूडेंट, ही इज़ अ क्लेवर स्टूडेंट असां चवंदा त हू वाकई होशियार शागिर्द आहे, हू वाकई होशियार शागिर्द आहे। त असां इज़ खां बाद में जेको आहे लव जेको आहे रियली जो इज़ाफ़ो कंदासूं, ही इज़ रियली अ क्लेवर स्टूडेंट, तू वाकई होशियार शागिर्द आहे। I am a teacher, I am really a teacher, मां वाकई उस्ताद आहियां, इन का बाद में रियली जो इज़ाफ़ो कंदासूं। She is a nice woman, हू बेहतरीन औरत है, हू वाकई सुठी औरत है। तो पोइ असां जेके चवंदा वाकई सुठी आहे त पोइ उनजे लाइ असां जेको आहे इज़ टू बी जे फेल इज़ खां बाद में जेको आहे रियली लव जो इज़ाफ़ो कंदासूं। उनखां बाद में यू आर अ गुड डॉक्टर, तू बेहतरीन सुठो डॉक्टर आहीं, तो तू वाकई सुठो डॉक्टर आहीं। जेकर असां इहो जुमलो बणाइणु चाहियूं था त असां जेको आहे आर खां बाद में लफ़्ज़ रियली जो इज़ाफ़ो कंदासूं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जुमलो आहे उहो ताक़ीदी बणिजी वेंदो। उनखां बाद में ही इज़ अ इल पर्सन, हू बीमार शख्स है, हू वाकई बीमार शख्स है। तो पोइ असां इज़ टू बी जे फेल इज़ खां बाद में जेको आहे रियली जो इज़ाफ़ो कंदासूं। अहिड़े तरीक़े सां असांजो जुमलो जेको आहे उहो ताक़ीदी जुमलो ठही वेंदो। हिते भी अहिड़े तरीक़े सां स्टूडेंट्स आर इन द क्लास, शागिर्द क्लास में आहिनि। जेकर इन जुमले खे असां ताक़ीदी जुमलो बणाइणु चाहियूं था शागिर्द वाकई क्लास में आहिनि, त पोइ हिते भी असां जेको आहे आर खां बाद में जेको आहे रियली जो इज़ाफ़ो कंदासूं ऐं असांजो जुमलो जेको आहे उहो ताक़ीदी जुमलो बणिजी वेंदो। उनखां बाद में गर्ल्स आर इन द स्कूल लाइब्रेरी, छोकिरियूं स्कूल जी लाइब्रेरी में आहिनि। त इते भी असां जेकर छोकिरियूं वाकई स्कूल जी लाइब्रेरी में आहिनि त इन जे आर जे पुठियां जेको आहे असां रियली जो इज़ाफ़ो कंदासीं, असांजो जुमलो जेको आहे ताक़ीदी जुमलो बणिजी वेंदो। उनका बाद में आई एम इन द ऑफिस, मां ऑफिस में आया, मां वाकई ऑफिस में आया। ताक़ीदी बणाइणु चाहियूं था त पोइ असां जेको आहे एम खां बाद में रियली लव जो इज़ाफ़ो कंदासीं, असांजो ताक़ीदी जुमलो बणिजी वेंदो। दे आर इन द पार्क, उहे पार्क में आहिनि। जेकर इन जुमले खे भी असां ताक़ीदी जुमलो बणाइणु चाहियूं था त इन जे आर जे पुठियां भी असां हिते जेको आहे रियली जो इज़ाफ़ो कंदासूं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जुमलो जेको आहे ताक़ीदी जुमलो बणिजी वेंदो। शी इज़ इन द किचन, हू बोरची खाने में आहे। असां चवंदा हू वाकई बोरची खाने में आहे, ताक़ीदी बणाइणु चाहियूं था त हिते भी असां चवंदा शी इज़ रियली इन द किचन, त हू वाकई जेको आहे बोरची खाने में आहे। हाणे जेको आहे असीं इन्हनि जेको बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील कंदासूं ऐं उनखां बाद में बयानी जुमलनि खे असां जेको आहे सवाली जुमलनि में ऐं उनखां बाद में असां बयानी जुमलनि खे सवाली ऐं नाकारी जुमलनि में तब्दील कंदासूं। हाणे असांजो पहिरियों मिसाल आहे आई एम अ बुकवर्म, मां हिकु किताबी कीड़ो आहियां। त जेकॾहिं असांखे नेगेटिव करणु चाहियूं था त असां जेको आहे एम खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। त अहिड़े तरीक़े सां इहो असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां जेको आहे नाकारी जुमले में तब्दील थींदो। मां किताबी कीड़ो न आहियां, आई एम नॉट अ बुक वर्म। उनखां बाद द कलर ऑफ रोज इज रेड, गुल जो रंग ॻाढ़ो आहे। असां चवंदा गुल जो रंग ॻाढ़ो न आहे। नेगेटिव सेंस में ठहणु चाहियूं था, नेगेटिव सेंटेंस ठहणु चाहियूं था त पोइ असां हिते भी जेको आहे इज़ जेको असांजो हेल्प टू बी जो हेल्पिंग वर्ब आहे, इन खां बाद में जेको आहे असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासूं। त अहिड़े तरीक़े सां असांजो इहो जेको जुमलो आहे बयानी जुमले मां नाकारी जुमलो ठही वेंदो। ज़ायदा देयर आर गोल्डन, ज़ायदा जा वार जेके आहिनि उहे सुनहरी आहिनि। त इन जुमले खे जेकॾहिं असां नेगेटिव चवणु चाहियूं था, ज़ायदा जा वार जेको आहे सुनहरी न आहिनि, त पोइ हिते भी असां जेको आहे असां टू बी जे फेल आर खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। उनखां बाद वर्ल्ड इज़ फुल ऑफ प्रॉब्लम्स, दुनिया मसइलनि सां भरियल आहे। त इन जुमले खे जेकॾहिं असां नेगेटिव करणु चाहियूं था, दुनिया मसइलनि सां न भरियल आहे, त हिते भी असां टू बी जे फेल इज़ खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। त असांजो इहो बयानी जुमलो जेको आहे उहो नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो। उनखां बाद आफ्ताब इज़ एक्टिव इन स्टडी, आफ्ताब पढ़ाई में चङो आहे, सुठो आहे। असां आफ्ताब पढ़ाई में सुठो न आहे, बयानी खे जेको असां नाकारी ठाहिणु चाहियूं था त इते जेको आहे असां इज़ खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। उनखां बाद मेन इज़ मॉर्टल, इंसान फ़ानी आहे, इंसान फ़ानी न आहे, मेन इज़ नॉट
मॉडल हिते भी असां इज़ खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो बयानी जुमिलो आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। फातिमा इज़ फॉन्ड ऑफ डॉल्स, फातिमा गुडियन जी शौकीन आहे, फातिमा गुडियन जी शौकीन ना आहे। असां बयानी जुमिले खे जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त हिते भी जेको आहे असां इज़ खां बाद में जेको नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं असांजो जेको आहे बयानी जुमिलो जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। उन खां बाद ज़रीना इज़ इन द ब्लू मूड, ज़रीना उदास आहे, ज़रीना उदास है असांजो बयानी जुमिलो आहे। जेके इन जुमिले खे असां नाकारी जुमिलो बणाइणु चाहियूं था ज़रीना इज़ खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त जुमिलो ज़रीना इज़ नॉट इन द ब्लू मूड, ज़रीना उदास न आहे। हाणे ॾिसो त असां हिते जेके असां लिखियल आहे एम, त असां एम खां बाद में ॻाल्हायूं नॉट, आई एम नॉट अ बुकवर्म, मां किताबी कीड़ो न आहियां। त हाणे असांजो जुमिलो आहे बयानी जुमिले मां जेको आहे नाकारी जुमिलो थी पियो। अहिड़े तरीक़े सां द कलर ऑफ रोज़ इज़ रेड, गुल जो रंग गाढ़ो आहे, असांजो गुल जो रंग गाढ़ो न आहे त पोइ इज़ खां बाद में असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। हाणे असांजो बयानी जुमिले मां नाकारी जुमिलो ठही पियो। ज़ैदाद हेयर आर गोल्डन, ज़ैदाद जा वार सुनहरी आहिनि, ज़ैदाद जा वार सम्झो सुनहरी न आहिनि, नेगेटिव ठाहिणु चाहियूं था त पोइ हिते असां आर खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं। ज़ैदाद हेयर आर नॉट गोल्डन, ज़ैदाद जा वार सुनहरी न आहिनि। वर्ल्ड इज़ फुल ऑफ प्रॉब्लम्स, इनके नेगेटिव करणु चाहियूं था सिर्फ़ु असां जेको आहे इज़ खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे उहो नाकारी ठही पवंदो। उन खां बाद में आफ्ताब इज़ एक्टिव इन द स्टडी, इनके नेगेटिव करणु चाहियूं था त इज़ खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको आहे इहो बयानी में जेको आहे नाकारी ठही वियो। मेन इज़ मॉर्टल, इनके भी नाकारी करणु चाहियूं था त हिते सिर्फ़ु जेको आहे मेन इज़ नॉट मॉर्टल। उन खां बाद में फातिमा इज़ फॉन्ड ऑफ डॉल्स, हिते असां जेकॾहिं नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो इहो जेको आहे बयानी मां नाकारी ठही वियो। ज़रीना इज़ इन द ब्लू मूड, हिते असां जेको आहे लिखंदासीं ज़रीना इज़ नॉट इन ब्लू मूड, ज़रीना उदास न आहे। त हाणे सिर्फ़ु जेको आहे असां हेल्पिंग वर्ब जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे असां जेको आहे बयानी जुमिले खे नाकारी जुमिले में तब्दील करे छॾियोसीं। हाणे असां चवंदा जेके इन्हनि जुमिलनि खे असां जेको आहे सवाली जुमिलो ठाहिणु चाहियूं था त पोइ असां छा कंदासीं, जेको इज़ एम आर आहे सब्जेक्ट खां बाद में इस्तेमालु थियल आहे त असां इनखे खणी जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां सवाली जुमिलो ठही वेंदो। असां इन खां पहिरियों जेको आहे नॉट खे जेको आहे असां हितां साफ़ कयूं था त हाणे असांजा जुमिला जेके आहिनि हिकु दफ़ा ॿीहर जेको आहे उहे बयानी तरह जा ठही पिया। हाणे असां चऊं था असां इन बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाली जुमिलनि में तब्दील कयूं त इन बयानी जुमिलनि खे सवाली जुमिले में तब्दील करण जे लाइ असांजा जेका टू बी जा फेल आहिनि इज़ एम आर, इन्हनि खे असां खणी जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी मां सवाली। हाणे असां पहिरियों लिखियल आहे हिते आई एम आर बुकवर्म, हाणे हिते एम खे असां जेको आहे पहिरियों रखंदासीं एम आई अ बुकवर्म, छा मां किताबी कीड़ो आहियां। हाणे जी माना छा थी, छा मां किताबी कीड़ो आहियां। उन खां बाद द कलर ऑफ रोज इज़ रेड, हाणे जेको इज़ आहे असां इनखे सब्जेक्ट सॼो असांजो सब्जेक्ट आहे इन जे अॻूं करे रखंदासीं इज़ द कलर ऑफ रोज रेड, छा गुल जो रंग गाढ़ो आहे। त हाणे असांजो बयानी जुमिले मां असांजो सवाली जुमिलो ठही पियो। उन खां पोइ ज़ैदाद हेयर आर गोल्डन, त हाणे इन जुमिले में असांजो आर जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे, इन जे करे असां इनखे जेको आहे जॾहिं ज़ैदाद अॻो रखंदासीं सब्जेक्ट अॻो रखंदासीं त पोइ असांजो जेको इहो जुमिलो आहे उहो छा थी वेंदो बयानी जुमिले मां सवाली। पोइ हिते असां लिखंदासीं आर ज़ैदाद हेयर गोल्डन, छा ज़ायदा जा वार सुनहरी आहिनि। उन खां बाद वर्ल्ड इज़ फुल ऑफ प्रॉब्लम, हाणे जेको इज़ आहे इनखे असां वर्ल्ड खां पहिरियों रखंदासीं त असांजो जेको इहो जुमिलो आहे उहो छा ठही पवंदो इज़ वर्ल्ड फुल ऑफ प्रॉब्लम, छा दुनिया मसइलनि सां भरियल आहे। हाणे असांजो जेको आहे बयानी जुमिले मां सवाली जुमिलो ठही वियो। उन खां बाद आफ्ताब इज़ एक्टिव इन स्टडी, आफ्ताब पढ़ाई में चुस्त आहे, सुठो आहे। छा आफ्ताब पढ़ाई में सुठो आहे त असां हिते बि असां जेको आहे आफ्ताब खां अॻु में इज़ रखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे आफ्ताब लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो इहो बयानी जुमिले मां असांजो सवाली जुमिलो ठही पियो ऐं आख़िर में जेको असां हिते सवालिया निशान ईंदासीं। उन खां बाद में मेन इज़ मॉर्टल, इंसान फ़ानी आहे। छा इंसान फ़ानी आहे त असां इज़ खे खणी जेको आहे उहो मेन खां अॻु में रखंदासीं इज़ मेन
मार्टर छा इंसान फानी है इते असां सवालिया मार्क ॾींदासीं हाणे असांजो इहो बयानी में सवाल ही ठीक उनका बाद में फातिमा इज फॉन्ड ऑफ डॉग्स फातिमा गुडियन जी शौकीन है छा फातिमा गुडियन जी शौकीन है तो पोइ असां फातिमा खां पहिरीं एज लिखंदासीं ऐं एज खां बाद में फातिमा लिखंदासीं अहिड़े तरीक़े सां असांजो इहे बयानी जुमले मां सवाली जुमलो ठही पियो एज फातिमा फॉन्ड ऑफ डॉग्स छा फातिमा गुडियन जी शौकीन है त असां जुमले जे आख़िर में क्वेश्चन मार्क ॾींदासीं उनखां बाद में ज़रीना इज इन द ब्लू मूड ज़रीना उदास है छा ज़रीना उदास है त असां इज के जेको आहे ज़रीना खां पहिरीं रखंदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां इहो असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां जेको आहे सवाली जुमलो ठही पवंदो ऐं आख़िर में जेको आहे असां जुमले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क में हाणे असां जेकॾहिं चाहियूं था त इन्हनि जुमलनि खे जेको आहे असां सवाली बि बणायूं ऐं नाकारी बि बणायूं माना जुमलो सवाली बि हुजे ऐं नाकारी बि हुजे त पोइ असां छा कंदासीं जीअं असां जेको आहे एम आई आ बुकवाम छा मां किताबी कीड़ो आहियां त असां चऊं था छा मां किताबी कीड़ो न आहियां त हाणे जेको आहे असां सब्जेक्ट खां बाद में सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमलो जेको आहे उहो सवाली बि ठही पवंदो ऐं असांजो जुमलो नाकारी बि ठही पवंदो अहिड़े तरीक़े सां जेका बि असां लिखिया आहिनि असांजो सब्जेक्ट जेको आहे उनजे पुठियां सिर्फ़ु असां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं वेंदा त असांजो इहो जुमलो जेको आहे उहो सवाली जुमलो बि ठही वेंदो ऐं नाकारी जुमलो बि ठही वेंदो एम आई नॉट अ बुकवाम छा मां किताबी कीड़ो न आहियां पहिरियों हुयो मां किताबी कीड़ो आहियां उनखां पोइ नेगेटिव कयो त मां किताबी कीड़ो न आहियां उनखां बाद में सवाली कयो त छा मां किताबी कीड़ो आहियां हाणे असां इन जुमले खे जेको आहे सवाली ऐं नाकारी कंदा पर न थींदो छा मां किताबी कीड़ो न आहियां इज द कलर ऑफ रोज नॉट रेड छा गुल जो रंग ॻाढ़ो न आहे हाणे इहो जेको आहे सवाली बि ठही पियो ऐं नाकारी बि ज़ायदा इज आर ज़ायदाज हेयर गोल्डन छा ज़ायदा जा वार सुनहरी आहिनि असां इनखे जेको आहे नेगेटिव इंट्रोगेटिव और नेगेटिव थियणु चाहियूं था त पोइ असां हिते जेको आहे आर ज़ायदाज हेयर नॉट जो हिते इज़ाफ़ो कंदासीं त हिते जेको आहे छा ज़ायदा जा वार सुनहरी न आहिनि असांजो बयान सवाली बि ठही पियो ऐं नाकारी बि ठही पियो इज वर्ल्ड फुल ऑफ प्रॉब्लम छा दुनिया मसइलनि सां भरी पई आहे इनखे सवाली ऐं नाकारी चवणु चाहियूं था छा दुनिया मसइलनि सां न भरी पई आहे त पोइ हिते वर्ल्ड खां बाद में असां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो हीउ जुमलो जेको आहे उहो सवाली बि ठही पियो ऐं नाकारी बि इज आफ्ताब हिते असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त इहो जुमलो बि असांजो जेको आहे सवाली ऐं नाकारी ठही पियो इज मेन नॉट जो इज़ाफ़ो हिते कयूं था त असांजो हीउ जुमलो बि जेको आहे सवाली ऐं नाकारी ठही पियो इज फातिमा हिते बि नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त हीउ जुमलो बि असांजो सवाली ऐं नाकारी ठही पियो इज ज़रीना नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जुमलो जेको आहे सवाली बि ठही पियो ऐं नाकारी बि ठही पियो चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं सवाली जुमलो आहे त उनजे आख़िर में बि क्वेश्चन मार्क असांखे ॾियणी आहे जेकॾहिं जुमलो सवाली ऐं नाकारी आहे तॾहिं बि असांखे जेको आहे जुमले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क ॾियणी आहे तो दोस्तों आज जे लेक्चर में असां जेको आहे ज़मान हाल हुजण जे बारे में पढ़ियोसीं ज़मान हाल हुजण असां ज़मान हाल हुजण जेको आहे असांखे कंहिं बि जानदार या बेजानदार शइ जेको आहे गैर जानदार या गैर जानदार शइ जी जेको हालत या मौजूदगी खे जेको आहे हलंदड़ वक़्त में ज़ाहिर करे थो पियो ऐं उनखां बाद में जेको आहे असां आज जे ज़माने में इहो पढ़ंदो आहे इन जेको आहे टेंस में प्रेज़ेंट टू बी टेंस में कंहिं बि क़िस्म जो कोई एक्शन वग़ैरह न हूंदो आहे सिर्फ़ु जेको आहे कंहिं बि जेको आहे जानदार या गैर जानदार जी हालत या मौजूदगी ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं उनखां बाद में असां जो पढ़ियो था जेकॾहिं असां उनजे जुमलनि खे ताक़ीदी जुमलो बणाइणु चाहियूं था त असां इज़ एम ऐं आर खां बाद में जेको आहे लफ़्ज़ रियली जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजो उहो जो जुमलो आहे असांजो ताक़ीदी जुमलो ठही पवंदो ऐं उनखां बाद में असां जेको सिखो त बाबा जेकॾहिं बयानी जुमलो आहे उनखे असां नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां सिर्फ़ु इज़ एम आर खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासूं त असांजो जेको आहे बयानी जुमलो उहो नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां इन जुमले खे बयानी जुमले खे सवालिया जुमलो बणाइणु चाहियूं था त असां जेको आहे इज़ एम आर खे जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासूं ऐं उनखां बाद में जेको जुमलो लिखियलु आहे उनखे ओहिड़े तरीक़े सां असां लिखंदासूं त असांजो उहो जुमलो जेको आहे बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील थी वेंदो ऐं आख़िर में असां जेको आहे बयानी जुमले खे जेको आहे सवाली ऐं नाकारी ठाहिणु सिखियासीं जंहिं में असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरें इज़ एम आर असांखे ख़बर आहे आयत सां जेको आहे एम लॻंदो आहे ही शी इट या इस्म वाहिद सां जेको आहे उहो इज़ लॻंदो आहे ऐं यू वी दे ऐं इस्म जमा हुजे त हुन सां आर लॻंदो आहे हाणे जेकॾहिं जुमले में जेको आहे असां इज़ एम आर इस्तेमालु थियल आहिनि
त असां जुमले के जेकॾहिं बयानी जुमले के सवाली ऐं नाकारी जुमलो ठाहिणु चाहियूं था त असां इज़ एम आर के जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में इस्तेमालु कंदासीं, उन खां बाद में असां जेको आहे सब्जेक्ट रखंदासीं ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे असां नाट लिखंदासीं ऐं उन खां बाद में जीअं जुमलो लिखियो आहे उनखे ओड़े तरीक़े सां लिखंदासीं ऐं उन जुमले जे आख़िर में असां जेको आहे क्वेश्चन मार्क कंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां सवाली ऐं नाकारी जुमलो ठही पवंदो। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।